नमस्ते दीदी। नमस्ते दीदी, तव्हां खां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा त सत्संग में वेंदा आहियूं त उते ॿुधाईंदा आहिनि हा कि परमात्मा सभिनि जी सदगति कंदो आहे, हा त उहा कीअं? हा ॾिसो, पहिरियों त पाण सदगति जो मतिलबु हूंदो आहे, असांखे परमात्मा ॿुधाए थी सदगति मतिलबु सुख ऐं शांति। अच्छा ऐं गति मतिलबु थींदो आहे शांति। अच्छा त भगवान मतिलबु जेको अशरीरी हुजे, जेको निराकार हुजे, जंहिंखे पंहिंजो शरीर न हुजे। जॾहिं शरीर न हूंदो तॾहिं वो सभु बंधननि खां मुक्त हूंदो न। जी। शरीर जो बि तो बंधन हूंदो आहे न, कि खाइण पीअण, संभालण, तैयारी करण, कमाइण, त उहो हिननि ॻाल्हियुनि खां बि मुक्त हूंदो आहे। तॾहिं ही वो मुक्त आत्मा ही विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख शांति ॾेई सघंदी आहे। हुनखे पंहिंजो त कुझु अथसि न, शरीर सां ई सभु कुझु हूंदो आहे न, शरीर सां संबंधी धर्म, बिजनेस आदि। इन सभिनि खां मुक्त वो परमात्मा जेकी सदैव मथे रहंदी आहे। रहंदा त पाण बि मथे आहियूं, लेकिन पाण हेठि अची करे शरीर में ईंदा आहियूं त कई प्रकार जे बंधन में फसी वेंदा आहियूं, त पाण सभिनि जे लाइ समय न कढी सघंदा आहियूं। जी। त परमात्मा सदैव परमात्मा मथे रहंदी आहे, त विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख शांति ॾींदी आहे। सुख शांति मतिलबु सुख शांति जो रास्तो ॿुधाईंदी आहे। परमात्मा चईंदा, मां त सभिनि जो पीउ आहियां न, हिकु तरीक़े सां सभिनि खां वॾो मतिलबु पीउ जे समान ई थी वियो। जी, उहो भी आत्मा है, पाण भी आत्मा है, लेकिन हुनखे पिता जे रूप में छो चईंदा आहिनि? छो जी वो पाण सभिनि आत्माउनि खां वॾी आहे न, सर्वशक्तिवान आहे। पाण त आत्मा ई जनम मरण में ईंदा आहियूं त शक्तियूं बि ख़तम थी वेंदियूं आहिनि, खुदि खे बि भुलिजी वेंदा आहियूं, बंधननि में बि अची वेंदा आहिनि। उहो सदैव मथे रहंदी आहे, इन करे हुनखे परम बि चइबो आहे। ॿियो परम छो चईंदा आहियूं? छो जी उहो हुनजी शक्तियूं सदैव कायम रहंदियूं अथसि। जॾहिं पाण दुख शांति में अची वेंदा आहियूं त पाण खे सुख शांति जी राह उहो ॿुधाईंदो आहे। छो जी आहिनि त सभी आत्मायूं हुननि जे लाइ हिकु ई, त हिन करे सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। पोइ जेको हुन राह ते हलंदो आहे हुनखे ओतिरो सुख, ओतिरी शांति मिलंदी अथसि। ऐं जेको न हलंदो आहे त उहो दुख शांति में रहंदो आहे। त परमात्मा सुख शांति जी राह ॿुधाईंदो आहे, इन करे चईंदा आहिनि परमात्मा सभिनि खे सदगति ॾींदो आहे। परमात्मा सभिनि खे सुख शांति जी राह ॿुधाईंदो मतिलबु सभु दुख शांति खां मुक्त थी वेंदा न, अगरि हुन राह ते हलंदा त लिबरेटर बि थी वियो। मतिलबु दुख अशांति खां छुड़ाइण वारे खे चईंदा आहिनि लिबरेटर। लिबरेटर मतिलबु कंहिं ॻाल्हि खां पाण खे छुड़ाए। सुख शांति जी राह ॿुधाईंदो मतिलबु आत्मा दुख शांति खां मुक्त थी वेंदी, मतिलबु हुनखे पाण लिबरेटर भी चई सकदा आहियूं। ॿियो परमात्मा बाप चईंदा आहिनि कि गति मतिलबु शांति हूंदी आहे। अगरि के मनुष्य आत्मा खे जी जीअं पाण कल्ह मुक्ति जीवन मुक्ति जो ॿुधायोसीं न, अगरि के मनुष्य आत्मा खे सिर्फ़ शांति खपे, छो जी जेसिताईं पाण शरीर में आहियूं त मनुष्य आत्मा शांत न थी सकती है। छो जी शरीर में आहियूं त शरीर के रोटी पाणी, हुनजी साफ़ सफ़ाई करण, हुनखे हुनजो ध्यानु रखण, इहे बि त वीचार ते ईंदा न। शांति मतिलबु कुझु वीचार ई न अचे। त अहिड़ी स्थिति तॾहिं हूंदी आहे जॾहिं आत्मा बिना शरीर जे हुजे, बि मथे पंहिंजे घर हुजे। परमात्मा हुनजी बि राह ॿुधाईंदो आहे कि तव्हां हिन दुनिया में रहंदे हुए बि ओड़ी शांति जो अनुभव कॾहिं करे सघंदा आहियो जेकी शांति पाण खे घर में मिलंदी आहे, पंहिंजे घर परम धाम में। जॾहिं तव्हां पंहिंजे सभु कर्मनि खां मतिलबु सभु कर्म तव्हांजा थी विया, त जॾहिं बि तव्हां फ्री वेठा हूंदा आहियो त हुन समय इहो सोचो कि मां हिन शरीर खे जेको खाइण पीअण हुयो ॾिनो,
जेतिरो भी मुंहिंजी ड्यूटी हुई, चाहे घर जी ड्यूटी या बिजनेस जी ड्यूटी या धंधे डोरी जी ड्यूटी, जो भी हुई मां करे करे हाणे थोड़ी देर हिन शरीर खां अलग हिन सोच सां थी विया कि मां आत्मा सिर्फ अकेली आ, ये शरीर भी मुंहिंजो न आहे। अच्छा। ऐं मुंहिंजो भी परमात्मा। जॾहिं हिन स्थिति में पाण वेंदासीं त पाण खे ओड़ी शांति जी महसूस थींदी जेकी पाण पंहिंजे घर में महसूस कंदा आहियूं। अच्छा। ठीक है, तो गति जो मतलब शांति, सुख शांति जो मतलब तो सुख शांति जी महसूस था करणी तो शांति जी तो पाण ॿुधाईसीं, सुख जी महसूस था करणी तो परमात्मा सां गॾु पंहिंजो हर कर्म करो। तो तव्हांजे हर कर्म, हर बोल, हर चीज जेको तव्हां ॾिसो था हुनमें तव्हांखे सुख जी वासना ईंदी, छो जी परमात्मा सुखनि जो सागर आहे न। तो जंहिंजे संग में पाण कर्म कंदासीं त उहो खुद ही सुख जो सागर आहे। त पाण खे कहिड़ी बि चीज हूंदी जंहिंसां माण्हू खे दुख तो मिले न, लेकिन हुन चीज खे भी पाण सुख सागर जे याद में यूज कंदासीं त हिन खां भी पाण खे सुख जी महसूस पाएंगे, सुख मिले। तो परमात्मा सदगति दाता है कि जेका ॿ उपाय ॿुधायासीं कि परमात्मा कम करे करे थोड़ी देर पंहिंजे पाण खे सोचो कि हाणे सभु कम पूरो थी वियो, हाणे मां आत्मा पंहिंजे बाप जी याद में थी विया, त उहो शांति जी शक्ति तव्हांजे अंदर ईंदी। पोइ तव्हां जॾहिं कर्म में अचो था त परमात्मा खे यादि करे कंदव त उहो सुख जी महसूस न थींदी। ऐं असली सुख शांति जी महसूस था तो सतयुग में पाण खे थींदी सही, लेकिन हिन कलयुगी दुनिया में भी ओड़ी सुख शांति जी महसूस था करणी था तो ये अभ्यास करो। जी ठीक है। हाँ जी।